करमपुर लॻो। करमपुर जे ॻोठ मोहम्मद रमज़ान बिजाराणी वासी मोहम्मद शाबान बिजाराणी अली नवाज़ बिजाराणी शाहनवाज़ बिजाराणी जे वालिद मरहूम मोहम्मद रमज़ान बिजाराणी जे रूह जे ईसाले सवाब लाइ क़ुरान ख़्वानी ॿारे जी दुआ ऐं ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जो इतमाम कयो वियो। मरहूम मोहम्मद रमज़ान बिजाराणी जे ॿारे जी दुआ ऐं ख़ैरात प्रोग्राम में मरहूम जे मिटनि माइटनि दोस्तनि अज़ीज़नि शहरनि इलाइक़े वासियुनि ऐं बिजाराणी बिरादरी वॾी तइदाद में शिरकत कई।